अस्सलाम वालेकुम आवाज़ पंहिंजो ज़ैन ब्लॉग तव्हां यूट्यूब चैनल ॾिसी रहिया आहियो। ज़ैन सिंधी ऑफिशियल उमेद थो कयां सभ जा सभु दोस्त ख़ैर ख़ैरियत आफ़ियत सां हूंदा। सुबुह जो टाइम आहे सो असां उथिया आहियूं। आऊं आहियां मूंसां गॾु आहे नंढड़ो हनान। सो असां वञूं था ॿकरियुनि खे रोड क्रॉस कराइण। सोचियो तव्हां सां बि कचहरी कंदा हलूं। रोज़ा कीअं था गुज़रनि तव्हां सभिनी जा? यार सपोर्ट कयो यूट्यूब ते फेसबुक पेज ते, ये न कयो। ॿियो ॿुधायो बकरियुनि जो शौक़ु केरु केरु थो करे, कहिड़े कहिड़े नस्ल जो बकरियूं आहिनि हिन वटि। जेको बि बकरियुनि जो शौक़ु करे तो कमेंट ज़रूरु करे। ये आहे मुंहिंजे बाबा जो शौक़ु बकरियूं खां। ये बकरियूं आहिनि गुलाबी नस्ल जूं, शायदि जेके नवाब शाही हूंदा आहिनि उहे आहिनि। वधीक मूंखे एतिरी ॼाण आहे, जंहिंखे बि ॼाण हुजे उहो ज़रूरु कमेंट करे। ऐं जेको शौक़ु करे बकरियुनि जो उहो ज़रूरु कमेंट करे। अदा असां रोड बकरियुनि क्रॉस करे आया हुआ, पाण बि रोड क्रॉस करे हाणे वञूं था पिया पंहिंजे घर। अदा न घर हलूं न हाणे। हाँ हिते झूलनि ते पियो हनान ज़िद कया मां झूला खाईंदसि। हनान खे वरी झूला खारायूं पोइ हलूं घर। ॾिसो था हनान खां झूला खाइबि थो। हल आप हलाए में हलाए। हनान खां पंहिंजी ज़िद पूरी कई, झूला खारा। हनान मज़ो आयो? हाँ हाणे हलूं घर। हलो घर था हाणे। त हाणे असां पंहिंजे घर वञूं था। हनान खान जी ज़िद पूरी कईसीं। हलो हलो हलो। सभिनी खे नंढी गुज़ारिश यार, असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो ज़रूरु। मोटे कोन थी मिले एतिरी। जेको बि वीडियो ॾिसे यूट्यूब ते, जेको बि हिक ते व्यूज़ अचे उहो ज़रूरु सब्सक्राइब करे। वॾी महिरबानी थींदी, महिनत कयूं था तव्हांजा अहसान थींदा। पेज ते बि असांखे फॉलो कयो, लाइक कयो, वॾी महिरबानी थी तव्हांजी। तोखां थींदे धार खिलंदे खिलंदे यार, लुढ़क लड़ी प्यालार करे। लुढ़क लड़ी प्यालार करे। हाणे हलूं था असां पंहिंजे घर जी वीडियो सां व्लॉग सां गॾु पंहिंजे ज़ैन ब्लॉग ते इजाज़त। इंशाल्लाह वरी ॿिए कंहिं व्लॉग में अवां सां गॾु हूंदासीं। तेसि ताईं अलाह निगहबान।